अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है कि किसी जगह 3 शख्सों की सरगोशी होती है तो अल्लाह उनमें चौथा होता है, और जहां 5 आदमियों की सरगोशी हो तो वो उनमें छठा होता है, और न इससे कम या ज्यादा, मगर वो उनके साथ होता है। खा वो हिन आयत के बारे में सवाल पूछे में आयो है जी कुरो इन आयत जो मतलब है। ही आयत ख़ास सरगोशी जंहिंखे चवनि था तंहिंजे मुतालिक़ है। सरगोशी कुरे खे चवाइजे थी ॿ ॼणा आपस में कोई प्राइवेट ॻाल्हि कयईं, कानाफूसी कयईं, चुपके चुपके इशारे में ॻाल्हि कयईं, अने टे खे अहिड़ो डाउट लॻे जे हीअ ॻाल्हि त मुंहिंजे बारे में थी पए। असल हिन आयत जे अंदरि मजलिस में वेठे जे मुतालिक़ है। मजलिस जे अदब में हिकिड़ो ई अदब है त ऐं बावकार थी वियो अने ॻाल्हायो, ॻाल्हि ॿोल कयो मजलिस जे अंदरि, कोई पण मजलिस है त अहिड़ी ॻाल्हि कयो मिणी लाइ खपे। ईअं न जे ॿ ॼणा हेॾा ॻाल्हियूं पिया कयूं, ॿ टे ॼणा होॾा ॻाल्हियूं पिया कयूं, हू हुन से ॻाल्हि पियो करे। मुस्लमान जी मजलिस कहिड़ी खपे? पाण अक्सर ई ॾिसूं था मरणे परणे में जरा 2-20 माण्हू वेठा हुआ त तर हू हुन से ॻाल्हियूं पियो करे, हू हुन से ॻाल्हियूं करे पियो। हर कंहिंखे ई वे थो जो आऊं ज ॻाल्हि कयां, मुंहिंजी ॻाल्हि सुणे अने ॿिए जी ॻाल्हि सुणे लाइ तयारु ज न आहियूं। हिकिड़ो त इहो अदब सिखाए में आयो है जे रियाण में ऐं ख़ामोश थी ॿिए जी ॻाल्हि सुणो, अने जेको तीस मारवे ॻाल्हियूं करे उहो मिणी लाइ ॻाल्हियूं करे। ईअं न जे ख़ाली हिन पूर्ति हिन जी ॻाल्हि हुए पोइ कंदेट करे छॾे ॿिया नारी तर त हिनखे चुप रहणो खपे। ई हिकिड़ो तरीक़ो सिखाए में आयो है। हजी ॿियो तरीक़ो हिन में मजलिस जो, उहो तरीक़ो ई सिखाए में आयो आहे आयत जे अंदरि त कम से कम जे 3 ॼणा वेठा आहिनि त हिकिड़े खे छॾे न 2 ॼणा अहिड़ो हिकिड़े जो कनु ओॾो करे थो न ॿियो कन में प्राइवेट ॻाल्हि करे थो खुसुर फुसुर, भले हुनजी ॻाल्हि केतिरी पण क़ीमती आहे, पर हिन खुसुर फुसुर कंहिं तरह हू जेको त्रियो वेठो आहे या ॿिया रहिया उन खे डाउट लॻे थो जे जेकी हिन चयईं ई मुंहिंजे बारे में चयईं। कुरू मुंहिंजी पैंट टुटल आहे तंहिंजे बारे में चयईं, अख जे अंदरि की कचरो आहे तंहिंजे बारे में चयईं, अथवा कोई पण मुंहिंजे बारे में हिन ॻाल्हि चयईं, एतिरे हिनखे दिलि में तकलीफ़ थिए थी। मजलिस जे अंदरि कानाफूसी प्राइवेट ॻाल्हि सरगोशी करणु तंहिंजी मनाई आहे हिन आयत जे अंदरि। कारण के केरु ई न सम्झे, अक्सर ॻाल्हि कयूं था 2 ॼणा जी पाण ॿिनि जे विच में ॻाल्हि आहे, त्रियो केरु न सुणे, त्रियो केरु न सुणे, हीअ त अक़ीदो ग़लति आहे न। अल्लाह ताला सुणे पियो, अलम यअलमु अन्न अल्लाह यअलमु सिर्रहुम व नजवाहुम व अन्न अल्लाह अल्लामुल गुयूब। कुरो उन्हीं खे ख़बर न आहे त अल्लाह ताला ॼाणे थो सिर्रहुम, उन्हीं जो भेद, दिलि जे अंदरि जेको भेद छुपियल आहे अल्लाह उनखे ॼाणे थो। व नजवाहुम, अने अल्लाह उन्हनि जी सरगोशीअ खे, सरगोशी कन में आहिस्ता कन मथे मुंहुं रखी ने खुसुर फुसुर कानाफूसी, इनखे नजवा चवाइजे थी। अल्लाह ताला दिलि जे भेद खे ॼाणे थो अने अल्लाह ताला इन कानाफूसीअ खे ॼाणे थो। त हिन जो मतिलबु ई त कम से कम चयो खपे जे पाण ॿरियासूं पंहिंजी ॻाल्हि अल्लाह ताला सुणे पियो। हीअ अक़ीदो सिखाए में आयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो अलम तर अन अल्लाह यअलमु मा फिस समावाति व मा फिल अर्ज़। कुरो उन खे ख़बर न आहे त अल्लाह ताला जो इल्मु अल्लाह रब्बुल आलमीन ॼाणे थो मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, ज़मीन जे अंदरि आसमान जे अंदरि जेकी आहे उहो अल्लाह ताला ॼाणे थो। मा यकून मिन नजवा सलासतिन इल्ला हुव राबियुहुम, ऐं 3 ॼणा कित कोई कानाफूसी खे सरगोशी कंदा न त ऐं ईअं न सम्झिजा ऐं 3 रहिया, चौथो पण सुणे पियो, उहो अल्लाह ताला सुणे पियो। वला खमसतिन, ऐं 5 ॼणा वेठा आहियो ऐं 5 कोई प्लान बनाए थो आउं हीअं करे विझंदुसि हूअं करे विझंदुसि। ई प्लान ख़ाली 5 सूदी महदूद न आहे, 6 वस्तु सुणे पई, उहा अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे। वला अदना मिन ज़ालिक वला अक्सर, इन्ही खां ओछा जे आहीं अथवा जजा आहीं पिंड में सरगोशी कयूं था, प्लान बनायूं था, जे कंहिंखे ॿिए खे ख़बर न आहे, ॿियो नथो सुणे, ॿियो नथो ॾिसे, त इहा अक़ीदो ज ग़लति आहे। अल्लामुल गुयूब अल्लाह ताला आहे, आलिमुल ग़ैब व शहादा अल्लाह ताला आहे। हा,
हिकिड़ो रसूलुल्लाह आलिमुल गैब आहे। अंबिया खे अल्लाह ताला जेतिरो इल्म गैब ॾिने उन मथे यकीन रखूं था। मुख़्तार कुल इल्म गैब जो अल्लाह ताला आहे। संपूर्ण आलिमुल गैब अल्लाह ताला आहे। अल्लाह ताला जे अलावा संपूर्ण कंहिंखे पण गैब जो इल्म न आहे। वला मिन अदना ज़ालिक वला अक्सर इल्ला हुआ माहुम, अल्लाह उन भेरो आहे। यानी अल्लाह उन खे ॾिसे पियो, अल्लाह उन खे सुणे पियो, अल्लाह उन खे ॼाणे पियो। ऐं न मां कानू ऐं खपे थो मकान बंदि कयो, कंहिं अहिड़ी हवेली जे अंदरि बातचीत कयो अथवा कंहिं बि सेपरेट जॻह ते ऐं कानाफूशी कंदा, प्लान बनाईंदा, अल्लाह ताला ॼाणे थो। अने अल्लाह ताला जो इल्मु उन भेरो आहे। सुम युनब्बिउहुम, पोइ अल्लाह ताला ख़बर उन खे ॾींदो जेको इन कयो करतूत क़यामत वारे ॾींहुं। इन अल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, अल्लाह ताला हर चीज़ खे ॼाणे वारो आहे। पोइ कानाफूसी जो असुलु कुरो थियो त मजलिस जे अंदरि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलवा अफ़रोज़ आई, यानी मदीने जे अंदरि। अने वीचारा ना जेको इस्लाम में आया हुआ, पोइ पिंड में जरा खुसुर फुसुर करे लाहींदा हुआ। अल्लाह हुकुम ॾिनो, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा तनाजयतुम फला ततनाजऊ बिल इस्मि वल उद्वान व मासियति रसूल व तनाजऊ बिल बिर्रि वत तक़वा। हा, अहिड़ी कानाफूसी जेकॾहिं इस्लाम लाइ करे करणी आहे, अने ईअं सम्झो जे ॿियो इन वस्तु खे काटे छॾींदो त तौहीद जी ॻाल्हि करणी आहे, रिसालत जी ॻाल्हि करणी आहे, मासियत जी ऐं गुनाह जी न वे, त हिकिड़े हद सुधी पोइ जाइज़ थिए। त हिन आयत जे अंदरि सरगोशी यानी कानाफूसी जंहिंखे चवनि था, खुसुर फुसुर कन में करणु मजलिस जे अंदरि नथा करे सघूं। अने कंहिं पण गुनाह जी ॻाल्हि त क़तन नथा करे सघूं, पण कंहिं हद सुधीअ ई जाइज़, पण ॿिए खे तकलीफ़ न थिए खपे। इन मन नजवा मिन शैतान, ई कानाफूसी शैतान जो कमु आहे। कानाफूसी आहे शैतान, जंहिंजे ज़रिए ईमान वारनि खे तकलीफ़ थिए थी अने थी आहे। हाणे हिकिड़ो मौलाना तक़रीर करे पियो या पर दर्स ॾिए पियो, न ही ॿ ॼणा परियां खुसुर फुसुर मोड़ कन में कई, उहो भले पिंड जी ॻाल्हि कई पिया, धंधे जी ॻाल्हि तयारु नहीं कई, उकलई आहे। अने हिकिड़े ॿिए जो तारुफ़ तयारो उकलियो आहे। मजलिस में ख़ामोश अने मजलिस में बावकार विठे जो हिन आयत जे अंदरि ज़िक्र है। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।